वीरपुर खास उमरकोट धाबेजी में तालीमी ॾियारे जे हवाले सां जागृता रैलियूं कढियूं वयूं। उन मौक़े ते सिविल सोसाइटी उस्तादनि शागिर्दनि ऐं शहरियुनि जो चवणु हो त हिन वक़्तु मुल्क में तालीम जे हवाले सां सिंध सूबे जी हालत इंतिहाई अफ़सोसनाक आहे। उन्हनि चयो त 8 जनवरी स्कूलनि जी मालिकी उस्तादनि जी इज़त स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि खे दाख़िला ऐं मयारी तालीम लाइ जदोजहद जो ॾींहुं आहे। अॻवाननि चयो त क़ौम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ अवाम में तालीमी शऊर हुजणु ज़रूरी आहे। गॾिजी तालीमी इदारनि जी बहितरी लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। कंडियारे ऐं राणीपुर में कलमधड़ियुनि तरफ़ां हाणे ऐलानियल सेंसरशिप ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सहाफ़ियुनि जो चवणु हो त 1 साज़िश तहत मीडिया जे इदारनि जी इश्तिहारनि मथां पाबंदी मड़ी वई आहे, जंहिं सबबु केतिरा ई वर्कर बेरोज़गार बणिजी विया आहिनि। उन्हनि चयो त अण ऐलानियल सेंसरशिप सबबु इदारा तबाह थियनि पिया, जंहिं सबबु पोर तबिके ते असर पवनि पिया। अॻवाननि मुतालबो कयो त मीडिया इदारनि मथां सेंसरशिप हटाए इदारनि खे तबाह थियण खां बचायो वञे। ॾहरकीअ जे एड्स में मुब्तला नौजवान सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील कई आहे। नौजवान कासिर नवाज़ भयो ॿुधायो त हू केतिरे अरसे खां एड्स जे मर्ज़ में मुब्तला आहे, गुरबत सबबु इलाज नथो कराए सघे। हुन चयो त संदसि वालिद पिणु माज़ूर आहे, जेको पोरियो करे गुज़र सफ़र करे पियो। नौजवान अपील कई त संदनि सहायता करे ॾुखियाईनि खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk